वक्त डिठो से पाण पलियो से प्यार न तो पलजे है। अदी फजीलत अस्सलाम वालेकुम खुशाई। वालेकुम सलाम। भाजी माशाल्लाह ॾाढो थी दुखन में वेठी आहे थी तूं चऊं था त तूं हल न उन ॾींहुं बदो वसाए आयो आहे त तव्हांजो हे जेको भाउ हिते अची सुम्हियो पियो खट ते उहो चए भाउ जो असां सां विड़े पियो। काथे मुंहिंजो भाउ विड़ेसि पियो वेचारो इलाज पियो करेसि त असां ॿई था हलायूं। अदी बि हलाई थी मां बि थो हलायां। अदी हाणे कावड़ छॾ हल अदा वसायो ते हाणे मां परेशान कोन वेंदसि। मां चयोमांसि मूंखे वतियूं हल। तव्हां सम्झायो एॾी कावड़ न कते भाउ मुंहिंजे के धिका मांखे धिका जेका असां सां घर वेठे करे वई आहे। अदी अदी थदी थी घर में त जहिड़ा हलंदा रहंदा आहिनि कहिड़ो घर कोने मां ख़ुदि जे सिर जे करे चवंदी आहियां भाउ आहे मुंहिंजो इज़त कंदो आहे मुंहिंजी। असांजी त तूं मां आहीं न भाॼाई बि न चवंदा असां चवंदा अम्मा आहे असांजी पर हे तुंहिंजे ॿाहिरि जेके ॾिंगा फिॾा आहिनि उनजो हिकु भाउ जेको हीअं करे हलंदो आहे हीअं करे उहो वरी इहो अधु वसाए सभड़ियो आहे। अधु वसायो इज़त वारो माण्हू काथे विड़िस कूड़ तो ठाहे पंहिंजा ठाहे वसायो आहे वाठनि जो वढियल तोखे ख़बर ई न आहे। भाउ ते कक थो रखे जेके मूंसां दादियूं पहिरियों तोखे ख़बर आहे इन छोकर खे पियो वते घुमाईंदो हे त कणी मिटीअ सां फेरीसे हाणे हिन खे पहिला आया ॾिनो आहे कोन ॻाल्हाईंदी अथसि ॿे आया उहो तोखे ग़लति फहमी थी हुई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मां त NGOs जी तरफ़ां आई हुयसि तव्हां बरोबरु ॾिठो त तव्हां शक पिया कयो ॾिस न अधु वसायो अहिड़ो थोरी आहे अधु वसायो पाण खे अधी सड़ींदो आहे भेण सड़ींदो आहे उन ॾींहुं बि मानी वरी खाधो चई अधी तूं मानी खा इहो मसइलो हुई ॿी का ॻाल्हि कोन्हे खाधी तूं हर भरी शक न कंदी कर पंहिंजो भाउ थी त कीअं थो कख रखेसि जेका हिते असां सां कई अथई मुंहिंजे भाउ खे कुते वांगुरु कीलियो अथई। हो त आहे अधु माण्हू आहे हुनजी ख़बर नथी पए औरत हाले मर्द आहे वो अधु वसाए खे हथु खणी उभो करे हणे पियो त ज़ाहिर आहे तो वसाए त चिड़ा हर कंहिंखे पंहिंजा प्यारा आहिनि न। मुंहिंजे भाउ खे ॻाल्हाए पियो मां ॻाल्हाईंदसि मां त कीअं थी सदको वञासि ते ख़ुदि न अथऊं। बाबा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध भाॼी तो असांजी अम्मा आहे पर मसइलो इहो आदो वते तो बाकस चॿाड़ींदो अधु वसायो उनखे ज़रूरत आहे बसि ज़ाल जी ज़रूरत हूंदी आहे हर कंहिंखे। हाणे हे ॾिसो न मां एॾी पढ़ियल लिखियल तव्हां मूंखे ॼट खणी ॾिनो आहे पोइ मां हलायां पई न हिनखे ॼट छो सदको वञासि कमाए त थो न पोइ बि गिरेज ते वञे थो नी। हिन में कुझु गैरत जा दाणा आहिनि हुन में इहा बि शइ कान्हे का न असल में इहो आहे जो अधु वसायो जेको आहे न हाणे असल में पहिरियों ॾींदो व्याज हाणे उहो नथो ॾे हाणे मां चयो गुनाह आहे व्याज वठणु ॿी ॾियण बि गुनाह आहे इन जे लाइ अधु चए थो त हाणे भाउ उहो कमाईंदासीं जीअं तव्हांखे ब्यूटी पार्लर खोले ॾिनो अथसि त भाउ उते सॼा पैसा ख़र्च कयईं मां पंहिंजी मज़दूरी कयां त भाउ कॾहिं छा आहे कॾहिं क्या आहे ब्यूटी पार्लर जो त हिननि खे अहिड़ो दर्द आहे अहिड़ो सूर अथनि मां तोखे छा ॿुधायां जेके हिन ब्यूटी पार्लर तो हिननि मूंसां कई आहे मां न हलंदसि बसि। अदी हाणे हे ॾिस हे बाबा हे असां ॿे मेड़ थी असां मिंथू तूं छो थो मिंथू करे मूंखे हल भाॼी तूं हल मां कोन हलंदसि। हिननि जे आसिरे हिते हे गिड़स ॾिसेसि पिरकार ॾिसेनि थी हाँ ॾिसेनि थी हया ॿिन्ही ॿारनि जो हिकिड़ो असांखे गिले वियो हे खट के मुंहिंजे भाउ खे इहे पूजा तूं मुंहिंजे भाउ खे ॾिना न। भाउ तुंहिंजो कहिड़ो मोतबर आहे भाउ उहो टके जो माण्हू आहे हिकिड़े जो भाउ मुंहिंजो टके जो तव्हां मोतबर हो मां थी चवां ये छोड़ करे हो तो मोकलींदी मां न वेंदी मां दाकत राणी मां चवां थी हिननि खे हया ई कोन्हे अदी ये कहिड़ी फज़िलत असां तोखे परचाणा तो असांजी बेइज्जती परचाणा तोखे बि वॾो हया थी सुधरल आहे वॾी बस बाहर तू हाणे नाराज़ थिए तो हे पेरनि ते हे पुजा सां मोटाईंदा ए बस ख़ुशि मोटायासीं हे पूजा मोटा है तो तन ॾिस मुंहिंजी बेइज्जती थी करे बस हल नथी हले त न असां हलूं था घर भाॼी सियाणी थी तूं ईअं न कर मां सियाणी थियां तूं उन खे बि त सम्झाए न वरी उते बि सागा माते शक साॻियूं मुंहिंजे लाइ बाहि बिते को अदी तूं बि मसइलो आज़ादु घणी आहे वते थी हुन माण्हू सां ॻाल्हाईंदी हुन सां फिलाणे सां हे यूनिवर्सिटी में पढ़ियो हे पढ़ियल किथे हो तव्हां पंज दर्जा त पढ़ियो न मूंसां त तव्हांखे हया इहो आहे त पोइ बि मां बेहयाईअ ते मां इज़त सां रहो मथे तो कॾहिं लाथो तम ऐं हीअ जेका किचीअ में रहो ठाहियूं कार में थी चाॿीअ खे हीअं फेराए हीअं चाॿीअ खे थी पढ़ियल लिखियल माण्हू ऑफिसर आहे वॾी कुझु बि कोन NGOs वारनि खे कढ थी उते मां पाण ऑफिस ॾिसी आयो आहियां पुछेसि पढ़ाई ऑफिस आहे छितो थियो आहे कूड़ थी ॻाल्हाई हर को चमड़ी चिटी ॾिसी विहारनि था छोरनि खे भाई खुदन घणो थियो हाणे मां पंहिंजी बेइज्जती बर्दाश्त कोन कंदसि हल हल हा तूं हिन जे कढ लॻो वञ मां न हलंदसि तूं
अजय यार तो खेल समझाई था तू मुड़ी समझाए तो मूंखे तूं वञ हिन जे कढ वञ पर ॾिसां न त तुंहिंजी शादी जी टकर केरु थो हणाए तव्हांखे हा ॾिसंदसि मां ॾिसां त इहे कीअं थी शादी करे हल, हा हल हल